चीनी दाणो। ख्वाजा अहमद अब्बास, मुतरजिम इब्न हयात पंवर, आवाज़ लतीफ़ अयाज़ पंवर। चीनी दाणो। हींअर सभई चीनी दाणे में निहारण लॻा। चांवर जो दाणो हो त नंढो, मगर बदन में मज़बूत अहिड़ी रीत ॻाल्हाए रहियो हो ॼण हज़ारनि सालनि जी निंड मां हींअर जाॻियो हुजे। चवण लॻो, दोस्तो, असांजे अमरीकी भाउ जी राम कहाणी या ईअं चइजे त मोहबत कहाणी असां सभिनी ॿुधी। आऊं हिते कीअं ई कहिड़े मक़सद सां आयो आहियां, इहा बि हिकु मोहबत जी कहाणी आहे, ॿ अठई सोशमा वांगुरु। ही 4 सालनि जी कहाणी कान्हे, ही 100 सालनि जी कहाणी आहे। मुंहिंजी कहाणी अॼु खां 1500 साल अॻु शुरू थी, जेका हिन वक़्तु बि हली रही आहे ऐं शायदि त हमेशह ई हलंदी रहे। अव्हांखे अजब न लॻे त ही 1500 सालनि जी पुराणी कहाणी मूं चांवरनि जे दाणे खे कीअं मालूम थी, जॾहिं त मुंहिंजी उमिरि 1 साल जी बि न आहे। अव्हां सभिनी साथियुनि खे चङी तरह मालूम आहे त अनाज जे हर हिकु दाणे में हज़ारनि सालनि जी इंसानी ज़िंदगी सहेड़ियल थिए थी। इंसानी तरक़ी ऐं जिदोजहद, ख़ुशी ऐं ग़म, लुड़क ऐं टहक, मोहबत या गीत ऐं जंगी तराना ॾिसण वारनि अखियुनि ऐं ॿुधण वारनि कननि खे अन्न जे हिकु दाणे मां छा नथो मिली सघे। अव्हां सभिनी दोस्तनि खे इहा त ख़बर आहे त मां चीन खां आयो आहियां। पंहिंजे मुल्क जी तारीफ़ में कुझु बि चवणु नथो घुरां। जीअं असांजी अमरीकी दोस्त ॿुधायो त संदसि मुल्क जा रहाकू अमरीका खे ख़ुदा जी ज़मीन सॾींदा आहिनि। मूंखे मुंहिंजे वॾनि ॿुधायो आहे त वॾा ॿोल ॿोलण न घुरिजनि। हज़ारनि सालनि खां असीं पंहिंजे मुल्क चीन खे दरमियानो मुल्क कोठींदा पिया आहियूं। पोइ अवी भलो उनखे मशरिक़ ऐं मग़रिब जो दरमियानो मुल्क सम्झो, या उत्तर ऐं ॾखिण जो, या हिकु अहिड़ो मुल्क जंहिंजा माण्हू महिनती हुजनि, दरमियानो रस्तो हलणु पसंदि कंदा हुजनि, न एतिरा गरम हुजनि जो ॻाल्हि ॻाल्हि ते अटकी पवनि, ऐं न एतिरा वरी थधा हुजनि जो घर खे बाहि लॻे त बि ख़ामोश हुजनि, न एॾा वॾ दिमाग़ा हुजनि जो ज़मीन ते निगाह ई न पवेनि, ऐं न वरी एतिरा हेठां हुजनि जो कॾहिं भुलिजी बि आसमान ॾे अखि खणी न निहारनि, ऐं न की बदमिज़ाज ऐं बदतमीज़ आहिनि, ऐं न चापलूस ऐं ख़ुशामदड़िया। हज़ारनि सालनि खां असीं ज़िंदगी जे इन ई दरमियाने रस्ते ते हलंदा रहिया हुआसीं। इन अरसे में केतिरा दौर बदिलिया, घणियूं ई हुकूमतूं डठियूं ऐं ठहियूं, केतिरा ई फातह आया ऐं विया। इन हूंदे बि असांजे मुल्क जा रहाकू पंहिंजे पुराणे खेती जे धंधे ते हलंदा आया। असांजे समाज में सभ खां वॾो दर्जो पढ़ियल लिखियल माण्हू ऐं आलिमनि जो हूंदो हो। सिपाहियुनि ऐं बहादुरनि खां सभई ॾिजंदा हुआ, मगर उन्हनि जी एतिरी इज़त न कई वेंदी हुई। अलबत् शाइरनि, फ़नकारनि ऐं किसनि कहाणियुनि ॿुधाइण वारनि जो आदर भाव थींदो हो। असांजा मुसविर ऐं कारीगर सॼी दुनिया में पंहिंजो मट पाण हुआ। काग़ज़ जो इस्तेमालु दुनिया असां खां सिखियो, किताब छापण असां शुरू कया, रेशम जो कपिड़ो असां बनायो, सिकनि जे बजाए काग़ज़ जा नोट सभ खां पहिरियां असां रवाज में आंदा, बारूद असांजी ईजाद आहे। असीं बारूद खे ख़ुशी जे मौक़नि ते आतिशबाज़ी में कमु आणींदा हुआसीं, जेको पोइ मग़रिबी मुल्कनि में पहुचंदे इंसान ऐं इंसाननि जी बस्तियुनि खे तबाह करण जे लाइ गोलियुनि ऐं बमनि बनाइण लाइ इस्तेमाल में आंदो वियो। उन्हनि ॾींहंनि में सफ़र करणु निहायत मुश्किल हो। असीं पंहिंजे मुल्क जी ज़मीन खे मोहबत ऐं प्यार सबबि सुठी धरती कोठींदा हुआसीं। असांजे देश जा दानिश्वर ऐं कारीगर सारी दुनिया खां एतिरा ऊचा ऐं अॻिते हुआ जो चीननि खे कंहिं धारे मुल्क में वञण जी ज़रूरत ई न पवंदी हुई। तंहिं हूंदे बि ॿियनि मुल्कनि सां असांजो मेल जोल ज़रूरु हो। हिकु जापान हो जंहिंजा रहाकू असांजी ज़ुबान, असांजी लिखाई जो ढंग ऐं सारी तहज़ीब जो नक़ुल करणु सिखी रहिया हुआ। ॿियो हिंदुस्तान, जितां जे रशियन मुनिन, दानिश्वरनि ऐं कारीगरनि जे बारे में असां घणो कुझु ॿुधो ऐं पढ़ियो हो। चीन ऐं हिंदुस्तान में ॿुध धर्म जे ज़रिए घणो तालुक़ु पैदा थी चुको हो। असांजा केतिरा ई धर्मी मुबलिग़ ऐं विद्वान हिमालय जे बर्फ़ वारनि पहाड़नि तां उकिरी हिंदुस्तान वेंदा हुआ। उते धर्म, अदब, तहज़ीब ऐं तमदुन जो मुतालियो करे केतिरनि सालनि खां पोइ वापसि वरंदा हुआ। 1450 सालनि जी ॻाल्हि आहे जो चांगचिन हिंदुस्तान आयो हो। हक़ीक़त में हू हिकु मुसविर हो।
संदसि रंगीन बुर्श नाज़ुक नाज़ुक लीकुनि सां अहिड़ियूं ख़ूबसूरत तस्वीरूं बनाईंदो हो जो ॾिसण वारा दाद ॾियण खां सवाइ रही न सघंदा हुआ। माण्हू चवंदा हुआ त चांग चिन जे बुर्श में को जादू आहे। वॾा वॾा ज़मींदार ऐं जागीरदार चांग चिन खां पंहिंजूं ऐं पंहिंजी ज़ालुनि जूं तस्वीरूं कढाईंदा हुआ, खेसि सोन जी अशरफियुनि जूं थेलियूं पेश कंदा हुआ। मगर हू आवारा ऐं सैलानी पंहिंजो थेलो ॻिची में विझो वणनि ॿूटनि पखियुनि ऐं ॿियनि कुदरती निज़ारनि जी मुसवरी में मशग़ूलु हूंदो हो। ख़बर न आहे त छाजे करे हुनखे इंसाननि जी तस्वीरुनि चिटण खां चिड़ हुई। किन जो चवणु आहे त चांग चिन पीकिंग शहर जे मशहूरु ॻाइण वारी गुले लाला सां मुहबत कंदो हो ऐं उन जूं केतिरियूं ई लाजवाब तस्वीरूं तयारु कयूं हुयईं, जिन में हुन गुले लाला जे कारीहर जहिड़नि कारनि वारनि गुलाबी ॻलनि ऐं बादामी अखियुनि खे पंहिंजे फ़न सां जावेदान बनायो हो। चांग चिन ग़रीब हो, जंहिं करे गुले लाला खे झंगली गुलनि खां सवाइ ॿियो की बि नज़रानो ॾेई न थे सघियो। संदसि मुक़ाबले में येन काई ज़मींदार जो पुटु बेंगाइन चियाओ वक़्त ब वक़्तु सोना ज़ेवर ऐं रेशमी पोशाकूं नज़र कंदो रहंदो हो। नतीजो इहो निकितो जो गुले लाला चांग चिन खां मोह मटे हमेशह लाइ ज़मींदार जी थी वई। उनखां पोइ चांग चिन गुले लाला जूं जेतिरियूं बि तस्वीरूं बनायूं हुयूं तिन सभिनी खे साड़े छॾियो। इहो ई हिकु सबबु हो जो उनखां वठी हुन इंसानी तस्वीरूं ठाहिणु छॾे ॾिनियूं। हिकु दफ़े कंहिं खां पुछो, तूं हसीन छोकिरियुनि जे बजाए रंगीन ॿूटनि जूं तस्वीरूं छो थो बनाईं? तॾहिं चांग चिन जवाबु ॾिनो, ॿई ख़ूबसूरत ऐं बेवफ़ा आहिनि। ॿई कॾहिं हिकु गुल खे चूसनि त कॾहिं ॿिए खे, मगर पोपट रुॻो रस चूसे थो पर कॾहिं बि पंहिंजे ज़हरीले ॾंग सां गुल खे नथो ॾंगे। आख़िर चांग पंहिंजो शिकस्तो दिलि खणी हज़ारा मेलनि जो सफ़र कंदो घुमंदो फिरंदो पेकिंग खां कैंटेन पहुतो, मगर अञा बि संदसि दिलि खे अतमीनान नसीब न थियो। गच ॾींहुं कैंटेन में रहंदे हुनजी ज़िंदगी हिकु ओचितो पलटो खाधो। कैंटेन में हुनजी हिकु ॿुध धर्म जे मुबलिक सां मुलाक़ात थी जेको हिंदुस्तान जे सफ़र जी तयारी करे रहियो हो। चांग चयसि, चङो, मां बि अव्हां सां तयारु आहियां। शायदि अव्हां जे महात्मा ॿुध जी जनम भूमि भारत में मूंखे दिली सुकून नसीब थिए। मुबलिक पहिरियां ई त ॾाढो हैरान थियो, छो त हिंदुस्तान जो रस्तो निहायत सख़्तु तकलीफ़ वारो हो। बर्फ़ सां भरियल पहाड़नि जी चोटियुनि खे पैदल पार करणो पवंदो हो। रस्ते में केतिरनि ई सवनि मेलनि ताईं का बि जॻहि या खूह नज़र न ईंदो हो। बर्फ़ जे टुकरनि खे पाण सां रखिणो पवंदो हो ऐं जॾहिं उञ लॻंदी हुई त बर्फ़ खे ॻारे पीअणो पवंदो हो। जेकॾहिं को बर्फ़ वारो तूफ़ान अची वेंदो हो त सभु पहाड़ी रस्ता बर्फ़ सां ढकिजी वेंदा हुआ ऐं रस्ते तां भटकंदे भटकंदे केतिरा ई मुसाफ़िर मरी ख़तमु थी वेंदा हुआ। इन करे हीउ आम पहाको हूंदो हो त हिंदुस्तान वञणु सवलो मगर उते पहुचणु मुश्किल आहे। इन हूंदे बि जिन खे धर्म जी मोहबत ऐं दुनिया जी ॻोल्हा करण जी धुन हूंदी हुई, उहे उन्हनि सभिनी मुसीबतुनि हूंदे बि हलिया वेंदा हुआ। इन करे त जेकॾहिं जीअरा रहिया त सोनहरी ताजनि वारे हिंदुस्तान में ज़रूरु पहुची वेंदा। चांग चिन जो इरादो ॿुधंदे ई मुबलिक पहिरियां त हैरान थी वियो, पर पोइ सोचे ख़ुशि थियो त रस्ते जो हिकु साथी मिली वियो। मुबलिक जी हीअ ख़ुशी क़िस्मती हुई जो चांग चिन हिन जो साथी बनियो हो। टे भाङे चार रस्तो त ख़ैरियत सां गुज़री वियो, पर जॾहिं तिब्बत ऐं हिंदुस्तान जी सरहद ते रसिया तॾहिं बर्फ़ जो तूफ़ान चौतरफ़ घेरे वियनि। आसमान ऐं ज़मीन बर्फ़ सां सफ़ेद थी विया। सर्दी एतिरी हुई जो वीचारे मुबलिक जा पेर विख खणण खां जवाबु ॾेई बीह रहिया। हुन लाइ ॿ विखूं अॻिते खणण बि नामुमकिन थी पियो। आख़िर मजबूर थी चांग खे चवणु लॻो, दोस्त, मुंहिंजो आख़िरी वक़्तु अची वियो आहे। मूंखे हिते छॾे ॾे ऐं तूं जंहिं बि नमूने थी सघे अॻिते हलियो वञ। पर नौजवान मुसाफ़िर पंहिंजे साथी खे कुल्हनि ते खणी थिड़ंदो किरंदो अॻिते हलियो। नतीजो इहो निकितो जो मुबलिक जी हयाती त बची वई, लेकिन चांग चिन मरंदे मरंदे बचियो। हिकु ॾींहुं जीअं हिंदुस्तान जी सरहद खां लंघी हू हिकु ॻोठ में पहुता तॾहिं चांग खे सख़्तु बुख़ारु चढ़ी वियो। उन ॻोठ जे भरिसां भॻवान ॿुध जो हिकु मंदरु हो, जिते पहुचंदे खेनि सहारो मिली वियो।
चांग जो बुखार अॻे खां वधीक तेज़ थी वियो। मुबलिक चांग खे हिंदुस्तानी दोस्तनि जे हवाले करे पाण अॻिते हलियो वियो। वञण खां अॻु हुन सभिनी मशहूरु शहरनि, मुक़दस जायुनि, उत्तर में पाटलिपत खां वठी ॾखिण में महाबलीपुरम ताईं हिकु लिस्ट लिखाए छॾी ऐं चांग खे चयाईं, चाक थियण ते हलियो अचिज। यकीन आहे त किथे न किथे ज़रूरु असांजी मुलाक़ात थींदी ऐं पोइ सॼे हिंदुस्तान जो सफ़र करे ॾिसी वाइसी गॾिजी वतन वापसि वरंदासूं। मगर हिन सरहदी इलाइक़े खां सवाइ चांगचन हिंदुस्तान जो ॿियो को बि इलाइक़ो ॾिसी न सघियो। जॾहिं हुनजो बुखार घटि थियो तॾहिं मंदर में रहंदड़ ॿुध जे पुॼारियुनि चांग ते ज़ोर भरियो त हू अञा 2-4 हफ़्ता तरसे जेसीं ताईं चङी रीति चाक थिए। वॾे मुबलिक जी मर्ज़ी हुई त चांग खे ॿुध धर्म जो पोइलक बनायो वञे ऐं अञा बि थी सघे त खेसि ब्रह्मचारी बनायो वञे। चांग शुरू खां ई महात्मा ॿुध जी आला शख़्सियत खां मुतासिर हो। उन मंदिर जे माठीणे ऐं पाक माहौल में चांग बहितर ॼातो त मुंहिंजी दिलि जी बीमारी जो इहो ई इलाजु आहे त पंहिंजे रूह खे महात्मा ॿुध जे अज़ीम रूह में मिलाए छॾियां ऐं ॿुध धर्म जो पुॼारी बणिजी वञा। मंदिर जे महिनतनि हुन लाइ गेड़ू रंग जा कपिड़ा तयारु कराया। अहिड़ी तरह चांग जी नई ज़िंदगी जे आगाज़ जो हिकु ॾींहुं मुक़ररु कयो वियो। उन खां अॻे ॾींहुं शाम जो छा थियो जो चांग घुमंदे घुमंदे हिकु ॻोठ ॾांहुं निकिरी वियो। ॻोठ जे ॿाहिरां हिकु खूह हो जिते ॻोठ जूं छोकिरियूं पाणी भरण आयूं हुयूं। के आयूं थे ऐं के वयूं पे। छोकिरियुनि जी पाण में खिल मस्करी लॻी पई हुई। हिक ॿिए ते पाणी जा छंडा हणी रहियूं हुयूं। ओचितो हिकु धारे ऐं परदेसी खे पाण ॾांहुं ईंदे ॾिसी छिड़ विछड़ थी वियूं। फ़क़ति हिकु छोकिरी जंहिं अञा पंहिंजी घाघर न भरी हुई रहिजी वई। चांग जॾहिं संदसि भरिसां पहुतो तॾहिं हुन ॾिठो त हिकु निहायत बदसूरत छोकिरी आहे। एतिरी बदसूरत जेतिरी खेसि ॻोल्हे लाला ख़ूबसूरत लॻंदी हुई। पीकिंग जे हसीना जी रंगत पीले गुलाब जहिड़ी हुई ऐं ही हिंदुस्तानियुनि ॻोठाणी छोकिरी सांवरी हुई। ॻोल्हे लाला एतिरी नाज़ुक हुई जो जेकॾहिं गुलदस्तो निवड़ी खणे त संदसि चेल्हि में वर पइजी वञे। ऐं ही ॻोठाणी एतिरी त मज़बूत हुई जो पाणी जी हिकु वॾी भरियल घाघर खणंदे बि संदसि कमर में वर न थिए थियो। चांग दिलि में सोचियो त शायदि हिन देश में ख़ूबसूरत छोकिरियूं आहिनि ई कीन। ही वॾियूं वॾियूं अखियूं, वॾा ऐं बेडोला कुल्हा, बेशर्मी जी हद ताईं उभरल सीना ऐं ही मर्दनि जहिड़ा वॾा वॾा पेर। इन हूंदे बि हितां जा शाइर अहिड़ियुनि औरतुनि जा गीत ॻाइनि था। राधा, अड़ियो राधा, परे संदसि सहेलियुनि जो आवाज़ु हवा में उॾामंदे चांग जे कननि ते पहुतो। राधा? तॾहिं उन ख़ूबसूरत छोकिरी जो नालो राधा आहे। चांग पंहिंजी दिलि में सोचियो, राधा, मगर नालो त ख़ूबसूरत आहे। एतिरे में राधा उहा भरियल घाघर पंहिंजे मथे ते रखंदे चांग ॾांहुं हिकु उछलींदड़ निगाह विधी। निगाह विझंदे ई हू पंहिंजो रस्तो वठियो हली वई। सिजु लहण वारो हो ऐं आसमान ते हल्के हल्के रंग जा ककर छांइजी वियल हुआ। परे खां कणिक जी आबादी जी सावक नज़र अची रही हुई, जंहिंजे पोयां पहाड़ियुनि जो सिलसिलो हो जेको भारत खां तिब्बत ऐं तिब्बत खां चीन ताईं पखिड़ियलु हो। इन सरहद ते वॾनि कुल्हनि ऐं मर्दनि जहिड़नि पेरनि वारी हलंदड़ राधा चांग खे ठाहूकी लॻी पए। हीउ ख़ूबसूरत नज़ारो फ़नकार जे रूह खे जाॻाइण लाइ काफ़ी पिए लॻो, मगर हुन में हल्की हल्की झूमंदड़ चाल, संदसि भरियल जिस्म जा सिडोल ख़त, हुनजे गोॾनि जो ख़म, सिर ते रखियल टामे जी घाघर जी सोनहरी चमक, सभई मिली हिकु अहिड़ी पुरकशिश तस्वीर बणिजी वई। चांग खे ईअं थिए महसूसु थियो त अॼु ताईं जेके हुन दरख़्तनि, ढंढुनि, पखियुनि ऐं जानवरनि जूं तस्वीरूं बनायूं हुयूं से बिल्कुलु बेकार हुयूं। हुनजे दिमाग़ ते हिकु अहिड़ी बिजली डोड़ी वई त दुनिया जो को बि ख़ूबसूरत नज़ारो इंसान खां सवाइ मुकमिल थी नथो सघे। हुन सोचियो त जेकॾहिं हिन वक़्त जे नज़ारे मां राधा जी झूमंदड़ रफ़्तार खे कढियो वञे त ही पहाड़, ही बादल, ही खेत, ही कुदरत जो हुस्न बिल्कुलु छिडो ऐं हल्को थी वेंदो, फिको पइजी वेंदो। ही समूरी तस्वीर बेजान थी वेंदी। थोरी देरि खां पोइ हुन पंहिंजे थेले मां काग़ज़, बुर्श ऐं रंगनि जी दॿी कढी। केतिरनि ई महीननि खां पोइ हुन जूं डिघियूं ऐं सन्हियूं फ़नकाराना आङुरियूं तेज़ी सां पंहिंजे कम में लॻी वियूं। होॾां राधा पेचरे जे वर में पोइते निहारे
परदेसी खे तस्वीर बनाईंदे ॾिसी हुन मुरकी ॾिनो। सहेलियूं इंतज़ारु करे रहियूं हुयूं। राधा जॾहिं वेझो आई तॾहिं सभई खेसि चेड़ाइण लॻियूं, केरु हो इहो परदेसी जो तोखे घूरे रहियो हो? हिकु साहेड़ी पुछियसि। इन ते राधा शर्माए चवणु लॻी, को तस्वीर बनाइण वारो हो। इहो ॿुधंदे ई सभिनी वठी टहिक ॾिनो। सननि टहिकनि जूं लहरूं चांग जे कननि ताईं पहुची वियूं। हीउ पहिरियों ई दफ़ो हो जो सालनि खां पोइ चांग जे उदास चहिरे ते मुर्ख पैदा थी। तस्वीर जे मुकमिल करण खां पोइ चांग मंदिर में पहुचंदे ई पंहिंजा गेड़ू रंग जा कपिड़ा वापसि कया। मंदिर जे वॾे महिनत खे चवणु लॻो, महिनत साहब, अव्हीं बराबरि दुनिया खे तर्क करे सचाई जी ॻोल्हा करे रहिया आहियो, पर मां फ़नकार आहियां, मूंखे हिन ई दुनिया में सचाई खे ॻोल्हणो आहे। 15 महीननि खां पोइ जॾहिं संदसि वतनी मुबलिक दोस्त सॼो हिंदुस्तान घुमी आयो, तॾहिं चांग खे साॻे ॻोठ में ॾिसंदे निहायत हैरानी मां पुछणु लॻो, चांग, अञा हिते आहीं? मां त सॼो हिंदुस्तान घुमी आयुसि। चांग निहायत इत्मीनान सां चवणु लॻो, मूं हिन ॻोठड़े में ई सारे हिंदुस्तान खे ॾिसी छॾियो मुबलिक साहब। मुबलिक चवणु लॻो, हीउ अजीब मुल्क आहे दोस्त, हितां जा रहाकू पंहिंजे घरनि खे कुल्फ ई कोन हणंदा आहिनि। इन ते चांग मुरकंदे चयसि, इन खां बि अजीब ऐं वॾी ॻाल्हि हीअ आहे जो हिते जा माण्हू पंहिंजे दिलि जा ताक़ बि हमेशह ई खोलियल रखनि था। मुबलिक चवणु लॻो, मूं जंहिं बि हंधि पाणी जी घुर्ती कई त पीअण लाइ खीर ई थे मिलियो। मुबलिक हिंदुस्तानी रवाज मुताबिक़ राधा जी मरहबा कई। वाधायूं हुजनि हिन चीन ऐं भारत जी शादी जूं। उनखां पोइ हुन पंहिंजे सफ़र हिंदुस्तान में कयल ज़ियारतुनि जो ज़िक्र छेड़ियो। दोस्त, पाटलिपत, कनौज ऐं काशी जे मंदरनि जा छट असुलु सोन जा ठहियल आहिनि, जेके सिज जी रोशनी में अहिड़ो चमकंदा आहिनि जहिड़ी हिन मुंहिंजी राधा जी घाघर। चांग खिलंदे ज़ाल जी तरफ़ इशारो कयो, जेका खूह ॾांहुं पाणी भरण लाइ वञी रही हुई। ऐं मुबलिक चवंदो वियो, मानसरूर ढंढ एतिरी त गहरी आहे, एतिरी त गहरी आहे जहिड़ियूं मुंहिंजे चंगू जूं अखियूं। चांग पंहिंजे नंढड़े छोकिरे खे हंज में खणंदे चयो। चांग जूं अखियूं पंहिंजे पीउ वांगुरु नंढड़ियूं ऐं माउ वांगुरु गहरियूं ऐं चमकंदड़ हुयूं। मुबलिक पंहिंजे हिकु कपिड़े जी ॿधल हड़ खे खोलींदे चवणु लॻो, भारत सचपच त असुल ऐं अटल सचाई जी तलाश कई आहे। ठीकु आहे, चांगचंद चयो, मगर सही सचाई रुॻो पाली ऐं संस्कृत जे उन्हनि पुराणनि किताबनि में कान्हे। सचाई बड़िजे उन्हनि पुराणनि वणनि में बि आहे, जिते ॻोठनि जा पीर मर्द पाण में ॻाल्हियुनि कंदे पंहिंजा नंढड़ा नंढड़ा फ़ैसिला निबेरींदा आहिनि। भरिसां पियल चांवरनि जे ढेर मां मुठ भरींदे चवणु लॻो, सचाई चांवरनि जे इन्हनि दाणनि में बि आहे, जे मुंहिंजे ऐं राधा जी गॾियल महिनत सां पोखिया विया आहिनि। जिते सची महिनत आहे, सची ख़ुशी आहे, सची मोहबत आहे। अफ़सोस जो राधा जी सची मोहबत घणा ॾींहं न हली सघी। हिकु ॾींहुं चांग चंद जीअं पोख तां मोटी रहियो हो त वाट ते खेसि नांग खाई विधो। राधा रोअंदी दाहूं कंदी पंहिंजे मुड़ुस वटि पहुती। ॾंग वारी जाइ ते वात रखी ज़हर चूसणु लॻी, मगर ज़हर बुत में काफ़ी हली चुको हो। राधा खे जॾहिं हीउ मालूम थियो त हाणे चांग जे बचण जी का बि सूरत कान्हे, तॾहिं संदसि अखियुनि जा ॻोढ़ा हिकदमि सुकी विया ऐं संदसि चहिरे ते हिकु अजीब ख़ामोशी छाइजी वई। हुन वरी ॿीहर ज़ख़म ते वात रखी ज़हर खे चूसण जी कोशिशि कई। हिन दफ़े जेको बि ज़हर चूसियाईं सो ॿाहिरि उछलाइण बदिरां शरबत जे हिकु ढुक वांगुरु पी वई। शाम थींदे ई ॿिन्ही दम ॾिनो। मरण खां अॻु चांग मुबलिक खे घुराए चयो, मां त हाणे कॾहिं बि चीन वापसि न वञी सघंदसि। तूं चंगू खे पाण सां वठियो वञजांइ ऐं खेसि पंहिंजे पुटु वांगुरु पालजांइ। ऐं मरण वक़्तु संदसि हथनि खे बेइख़्तियाराना हेॾां होॾां फेराईंदे पासे में पियल हिकु चांवरनि जे ढेर मां मुठ खणी चवणु लॻो, हीउ चांवरनि जा दाणा वञण वक़्तु पाण सां खयो वञजांइ ऐं मुंहिंजी ॿनी में पोखजांइ। इन्हनि दाणनि में मुंहिंजो ऐं राधा जो खून पसीनो आहे। हीअ असांजे मोहबत जी निशानी आहे। अहिड़ी रीति चंगू ऐं हिंदुस्तानी चांवरनि जा मुठ भर दाणा मुबलिक सां गॾु चीन पहुता। चंगू जॾहिं वधी जवान थियो तॾहिं पाण पोख करण लाइ पीउ माउ जी यादि कॾहिं बि दिलि तां विसरण जी न हुई। चंगू जॾहिं वधी जवान थियो तॾहिं पाण पोख करणु लॻो। पीउ माउ जी यादि कॾहिं बि दिलि तां विसरण जी न हुई। ॻोठ वारा हिन खे भारती चंगू जे नाले सां सॾींदा हुआ।
मां बि उन भारती चांवरनि जो हिकु दाणो आहियां। चंगू जी उमिरि 90 सालनि जी हुई, जो पंहिंजे पोयां 9 पुट 5 धीअरूं केतिरा पोटा पोटियूं ॾोहटा ॾोहटियूं छॾे मरी वियो। अॻे ज़माने में हिन ख़ानदान जे नसुल में चङी वाध थी, मगर 19 सदी में अहिड़ो अची ॾोकार पियो जो भारती चंगू जे औलाद खे पंहिंजी ज़मीन ज़मींदारनि जे हथनि में विकिणणी पई, जे बैंगी यैन ऐं गोले लाला जे औलाद मां हुआ। थोरे वक़्त खां पोइ भारती चंगू जो औलाद पेकिंग खां वठी कैंटन ताईं ऐं हांगकांग ताईं छिड़ विछड़ थी वियो। संदन भारती चांवरनि जा फ़सुल लूफान जे हथां विकिजी ॿियनि मुल्कनि ॾांहुं वञणु लॻा। भारती चिंगू जी 23वीं पीढ़ी में डॉक्टर चिंग माऊ पैदा थियो, जेको अंग्रेज़ी स्कूलनि में पढ़ियो हो ऐं यूरोप जी यूनिवर्सिटियुनि में डॉक्टरी जी तालीम हासिलु कई हुयईं। जॾहिं डॉक्टर चिंग इम्तिहान पास करे कैंटन आयो, तॾहिं पंहिंजे मुल्क खे निहायत बुरी हालत में ॾिठाई। मांचू बादशाह पेकिंग में ऐश इशरतूं करे रहिया हुआ। किरोड़े हारी ज़मींदारनि जागीरदारनि ऐं शाहूकारनि जे फौलादी शिकंजे में जकड़ियल हुआ। सारे मुल्क जे शहरनि ऐं उतां जे वापारियुनि ते गैर मुल्की हुकूमत हुई, ऐं जॾहिं बि रियत पंहिंजनि हक़नि लाइ सिर खणी आवाज़ बुलंद कंदी हुई त मांचू राजा गैर मुल्की बंदूकुनि जी मदद सां खेनि कुचले छॾींदा हुआ। उन्हनि ॾींहनि में डॉक्टर सन यात सैन, जंहिंखे मुल्क नेकाली ॾिनी वई हुई, सो पंहिंजे साथियुनि जी मदद सां लिकी लिकी इनकलाब जूं तयारियूं करे रहियो हो। डॉक्टर चंग सन यात सैन जे ख़ासि साथियुनि मां हो। हू ऐं संदसि ज़ाल चैन सिंह इनकलाबी पार्टी जा सभ खां वधीक जोशीला कारकुन हुआ। संदन घर इनकलाबी पार्टी जो हेडक्वार्टर हो। राति जो रोज़ घर जे ॿाहिरें कमरे जूं बतियूं विसाए तहखाननि में संदन मीटिंग थींदी हुई। संदन ॿाहिरां इनकलाबी साथी जॾहिं पुलिस खां लिकी कैंटीन में ईंदा हुआ, तॾहिं डॉक्टर चिंग संदन को बि फर्ज़ी नालो रखी पंहिंजे इस्पताल जे रजिस्टर में दाख़िल करे खेनि इस्पताल में बीमार ॼाणाए राहींदो हो। जिन साथियुनि जूं तस्वीरूं पुलिस जे इश्तिहारनि में शाइल करायल हूंदियूं हुयूं, तिन जे मुंहं ते पटियूं ॿधायूं वेंदियूं हुयूं, ॼण त मुंहं ते को वॾो ज़ख़्मु थियलु आहे, या त सारो ॾींहुं कंबल में मुंहुं विझो सख़्तु बीमारनि वांगुरु लिका पिया हूंदा हुआ। डॉक्टर चंग ऐं संदसि ज़ाल चैन सिंह खे दुनिया में फ़क़ति 2 शयुनि सां मोहबत हुई। हिकु इनकलाब सां, जंहिंजे लाइ पंहिंजो तन मन ऐं धन सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु हुआ। ॿियो, पंहिंजी 4 सालनि जी न्याणी चिंगलॉन सां, मतिलबु त जॾहिं खेनि डॉक्टरी ऐं सियासी कमनि खां फ़ुर्सत मिलंदी हुई त चिंगलॉन सां वेही रांदियूं कंदा हुआ ऐं दिलि विंदराईंदा हुआ। हिन खे विंदराइण लाइ रंगीन काग़ज़नि जा लालटेन ऐं नमूने नमूने जा तस्वीरुनि वारा किताब ॾेखारींदा हुआ। पीउ मां शुरू खां ई चिंगलॉन लाइ फ़ैसिलो करे छॾियो हो त वॾे थियण ते हू ज़रूरु लेडी डॉक्टर बनबी। चिंगलॉन नंढे हूंदे खां ई चालाक ऐं होशियारु हुई। अखि वठी घर खां इस्पताल ताईं पहुची वेंदी हुई ऐं उते पंहिंजी हरकतुनि सां मरीज़नि खे खिलाईंदी रहंदी हुई। राति जो जॾहिं इनकलाबी पार्टी जे तहखाने में सलाह मसलत हलंदी हुई त हीउ हिकु कुंड में चुपचाप पंहिंजे पीउ ऐं माउ ऐं संदनि साथियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदी हुई। अञा हू लफ़्ज़ इनकलाब जो मतिलबु त सम्झी न सघंदी हुई, मगर एतिरो ज़रूरु ॼाणंदी हुई त हीउ सभई संदसि मुल्क जे ग़रीब अवाम जा दोस्त आहिनि। इनकलाब डॉक्टर सन यात सैन। गवर्नमेंट जा जासूस हिकु ॾींहुं लिकी लिकी डॉक्टर सन यात सैन जे घर पहुची विया। इनकलाबी अॾे ते चौधारी हथियारबंद पुलिस जो घेरो थी वियो। ख़ुशकिस्मती सां उन ॾींहुं घर में डॉक्टर न हो, न संदसि इनकलाबी साथी। रुगो चैन सिंह नंढड़ी चिंगलॉन जा पंहिंजी गुॾनि सां खेॾी रही हुई। चैन सिंह जीअं पुलिस जी मोटरुनि खे घर ॾांहुं ईंदे ॾिठो, हू सिधो तहखाने तरफ़ भॼी, जिते न रुॻी इनकलाबी किताब पियल हुआ, पर इनकलाबियुनि ऐं इनकलाबी अॾनि जे नालनि ऐं पतनि जूं फ़हरिस्तूं पुर पियल हुयूं। चैन सिंह हेठनि पियल ख़तरनाक काग़ज़नि खे जल्दी जल्दी फाड़े ऐं जलाए रही हुई त पुलिस वारा हिकदमि घर जे मथे कमरे में अची घिड़िया। चिंगलॉन खे कहिड़ी ख़बर त ही माण्हू छा जलाए आया आहिनि। हूअ एतिरियुनि ड्रेसुनि ऐं उन्हनि ते लॻल तमग़नि खे ॾाढी दिलचस्पी सां निहारण लॻी, जीअं हू सभई कंहिं ड्रामे जा एक्टर हुजनि, मगर खेसि इहो मालूम न हो त हीउ ड्रामो केतिरो हैबतनाक साबित थींदो। पुलिस इंस्पेक्टर पंहिंजी आफ़ी में अखियुनि खे आस्ते आस्ते खोलींदे चयो, नंढड़ी ख़ूबसूरत छोकिरी, तुंहिंजो पीउ किथे आहे? चिंगलॉन निहायत अलबेलाई सां चयो, हू त काल्ह राति खां ॿाहिरि वियो आहे।
इंस्पेक्टर पंहिंजा ज़र्द ऐं ग़लीज़ ॾंद ॾेखारींदे चवणु लॻो, भला केॾांहुं वियो आहे तुंहिंजो पीउ? असांजो त हिन में ज़रूरी कमु हो। इन ते चिंगलान पंहिंजनि गोॾनि खे परभरो कंदे ॾाढी संजीदगी सां जवाबु ॾिनो, इहो मूंखे मालूम कोन्हे, बाक़ी इनकलाब साहब अचण वारा आहिनि त ज़रूरु उनखे वठणु वियो हूंदो। इंस्पेक्टर जी मुस्कुराहट में ज़हर गॾियल हो। पंहिंजनि सिपाहियुनि खे अखि हणी चवणु लॻो, शाबाश धी शाबाश, तूं ॾाढी होशियारु आहीं। भला ही त ॿुधाए त तुंहिंजी माउ किथे आहे? चिंगलान गोॾनि खे बंदि करे उथी खड़ी थी। इहा त हींअर हेठि तहखाने में वई आहे। तहखानो? इंस्पेक्टर हैरानी सां साॻिया लफ़्ज़ वरजाए चया। हा हा, तहखाने में। उते ई बाबा, चाचा फांग, मामा माऊ ऐं अम्मा सभई इनकलाब साहब जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। हुन सोचियो त ही माण्हू कहिड़ा न तकड़ा ऐं जल्दबाज़ आहिनि। मूं त अञा ॻाल्हि ई पूरी कान कई त हू तहखाने जी ॾाकिड़ियुनि ते हेठि लहण लॻा। शायदि इनकलाब साहब जे अचण जी ख़बर ॿुधी आया आहिनि ऐं इन ई करे ई हिननि खे अम्मा सां मिलण जी तकड़ आहे। इहो सोचींदे हू मुरकण लॻी। अॼु इनकलाब साहब जा एतिरा दोस्त गॾिजी आया आहिनि जो अम्मा खे उन्हनि सभिनी लाइ खाधो बनाइणो पवंदो। उते बीठे ई हुनखे पंहिंजी माउ जी हिकु अहिड़ी रड़ ॿुधण में आई जो संदसि नंढड़ी मासूम दिलि हिकदमि ॾकी वई। उन हूंदे बि संदसि चहिरे ते अञा मुर्क निमूदार हुई, जीअं सिज जे लही वञण खां पोइ बि थोरी घड़ी लाइ उस हूंदी आहे। पर जहिड़ी तरह इहा नकुली ऐं दोखेबाज़ हूंदी आहे, अहिड़ी तरह संदसि उहा मुर्क बि हिकु दोखो हुई। जीअं कि मुर्दे जे चहिरे ते हिकु खिलंदड़ नकाब चाढ़ियो वञे। उन घड़ी में ई नंढी चिंगलान जी दिलि मरी चुकी हुई। संदसि माउ जी रड़ में ग़म बि हो ऐं गुस्सो बि हो, हैरानी बि हुई ऐं नफ़रत बि हो, ख़ौफ़ बि हो ऐं दिलेरी बि हुई, पुकार बि हुई ऐं फ़रियाद बि। पर चिंगलान जे लाइ उन रड़ में संदसि माउ जे मौत जो ऐलान हो। नामालूम छो खेसि हिकदमि यकीन थी वियो त संदसि माउ मरी चुकी आहे। उन आफ़ीमी अखियुनि ऐं ग़लीज़ ॾंदनि वारे इंस्पेक्टर मारे छॾी आहे। मौत जे ख़ौफ़ ऐं अकेलाई जे अहसास छोकिरी जे गले खे अहिड़ो त घुटे छॾियो जो न संदसि मुंहं मां दहा थे निकिरी सघी, न ओछंगार। हुनजा पेर पथर बणिजी विया। न हू माउ जी मदद लाइ इस्पताल डोड़ी सघी, न कंपाउंडरनि खे सॾण लाइ इस्पताल जी तरफ़ वञी सघी। कुझु देरि खां पोइ पुलिस वारा काग़ज़नि जा टुकर, छापण जी मशीनुनि ऐं केतिरा ई किताब खणी तहखाननि खां ॿाहिरि निकिता। चिंगलान अञा बि इन नमूने बीठी हुई। ग़ैर फितरी ख़ौफ़नाक मुर्क अञा ताईं संदसि चपनि ते हिकु मुअल जूं वांगुरु चंबड़ियल हुई। संदसि अखियुनि ॾिठो त इंस्पेक्टर वॾे इत्मीनान सां कोट जा ॿीड़ा बंदि कंदो मथे अची रहियो हो ऐं संदसि आफ़ीमी अखियुनि में हिकु अजीब ऐं ज़हरीली चमक हुई, जहिड़ी चिंगलान हिकु दफ़े कंहिं मेड़ में शैतान जी अखियुनि में ॾिठी हुई। हिन दफ़े इंस्पेक्टर ऐं समूरा सिपाही चिंगलान सां सवाइ ॻाल्हाइण ॿोलाइण जे ॿाहिरि निकिरी विया ऐं सॼे घर ते ख़ामोशी छाइंजी वई। हाणे चिंगलान आहिस्ते आहिस्ते डिॼंदे डिॼंदे तहखाने जी ॾाकिड़ुनि तां हेठि वई। कमरे में हिकु उघाड़ो बल्ब ज़र्द रोशनी फैलाए रहियो हो। उन रोशनी में चिंगलान खे ज़मीन ते पंहिंजी माउ जो चहिरो अहिड़ो त ॾिसण में आयो जो ॼण त हू इझो थी ॻाल्हाए। हुन जूं अखियूं हैरानी सबबु खोलियल हुयूं, चप नफ़रत खां भिकोड़ियल हुआ, मुठियूं बंदि हुयूं ऐं हुनजे सफ़ेद कपिड़नि ते ताज़े खून जा टिका हुआ। चिंगलान खे मालूम थियो त जॾहिं माइट मरी वेंदा आहिनि त सभु रोंदा ऐं पिटींदा आहिनि, हाय हाय कंदा आहिनि। अॻिए साल जॾहिं संदसि ॾाॾे वफ़ात कई हुई त घर में केतिरो न रोज़ पिटको थियो हो, मगर कोशिशि करण ते बि चिंगलान पंहिंजियुनि अखियुनि में ॻोढ़ा न आणे न सघी। हुनजी ख़ौफ़नाक मुर्क जी मोअल जूं अञा ताईं हुनजे चपनि ते चंबड़ियल हुई। उन हूंदे बि हुनजी दिलि में का शइ टुकर टुकर थी चुकी हुई। हुनजी ख़ुशी ऐं हुनजी मासूमियत हिकु पल में हुन खां विछड़ी चुको हो। चैन सिंह जहिड़नि केतिरनि ई शहीदनि जे खून आख़िर रंग लाथो। इनकलाब कामयाबु थियो। मांचू बादशाहनि जी बादशाहत ख़तमु थी ऐं चीन में आम माण्हुनि जी हुकूमत क़ाइमु थी। डॉक्टर सनयात सैन पहिरियों ई प्रेसिडेंट चूंडियो वियो। हिकु ॾींहुं जॾहिं हू पंहिंजे दोस्त डॉक्टर चिंग वटि दावत ते आयो, निहायत मोहबत ऐं प्यार सां नंढड़ी चिंग जे मथे ते हथ फेरियाईं। ॻाल्हियुनि कंदे डॉक्टर सनयात सैन डॉक्टर चिंग खे चयो त हू पंहिंजी सिहत जे महकमे खे पंहिंजे हथनि में संभाले। चिंगलान ॾिठो संदसि पीउ जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया।
ऐं संदसि अखियूं साम्हूं दीवार ते टंगियल पंहिंजी ज़ाल जी तस्वीर सां छिकिजी वियूं। चवणु लॻो, चैन सिंह हमेशह इहो ई ख़्वाबु ॾिसंदी हुई। चवंदी हुई त इनकलाब खां पोइ तूं डॉक्टर सन जी सरकार में सिहत जे इदारे जो इंचार्ज थींदे। तॾहिं तूं पंहिंजी डॉक्टरी सां पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जी ख़िदमत करे सघंदे। डॉक्टर सन ॻाल्हि खे फेराईंदे चवणु लॻो, ॾिस चंग, पंहिंजी धीउ खे ज़रूरु डॉक्टरी जी तइलीम ॾिज। कीअं धीअ, तूं लेडी डॉक्टर थींदी न? हिकु ॾींहुं डॉक्टर सन बि हिन जहान मां हमेशह लाइ मोकिलाए रवानो थियो। इनकलाब खां पोइ रदे अमल जो दौरु आयो। हारियुनि ऐं मज़दूरनि जी तरफ़दारी करण वारनि खे ॻोल्हे ॻोल्हे नौकरियुनि मां कढियो वियो ऐं हिकु दफ़े वरी डॉक्टर चिंग माऊ जो नालो ख़ुफ़िया पुलिस जे दफ़्तर में शकी माण्हुनि जी लिस्ट में दाख़िलु कयो वियो। चिंगलान जा हाणे पैकिंग जे मेडिकल कॉलेज में जेका पढ़ंदी हुई, जॾहिं मोकल ते घर आई तॾहिं हुन ॾिठो त संदसि पीउ जे मथे जा वार सफ़ेद थी चुका हुआ। चहिरे ते गुज वरी विया आहिनि, पर संदसि इनकलाबी जोश अॼु बि ओड़ो ई आहे। अॼु बि हुनजे घर ते तहखाने में इनकलाबी गॾु थींदा हुआ। अॼु बि पुलिस खां बचण लाइ इनकलाबी नौजवान डॉक्टर चंग जी अस्पताल में बीमार बणिजी रहंदा हुआ। चिंगलान सोचियो त इनकलाब त आयो, मगर असां ओढ़े जा ओड़ा। जेकॾहिं जल्द हिन हुकूमत जो तख़्तो ऊंधो न कयो वेंदो त मांचू हुकूमत वांगुरु ही ज़मींदारनि, शाहूकारनि ऐं ग़ैर मुल्की साम्राजी पठुनि जी हुकूमत हारियुनि ऐं मज़दूरनि जो खून ॼवरुनि वांगुरु चूसींदी रहंदी। हींअर हू न रुॻो सियासी ॻाल्हियुनि खे सम्झणु लॻी, बल्कि उन्हनि में हिसो वठणु शुरू कयईं। हुनजो पीउ हिकु ॾींहुं खेसि चवणु लॻो, चिंगलान, मां सोचे रहियो आहियां त असांखे हितां निकिरी उतर जे तरफ़ हलणु घुरिजे। उते केतिरनि ई सूबनि में हारियुनि ऐं मज़दूरनि पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई आहे, पंहिंजी फ़ौज बनाई आहे ऐं हू हिन रुजत पसंदि मरकज़ी सरकार जी फ़ौजुनि जो बहादुराणो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। हू अञा कैंटीन छॾण जी तयारी करे रहियो हो त हिकु ॾींहुं पुलिस अची घर ते घेरो कयो। ड्रेसूं बदिलियूं हुयूं। वारंट मांचू महाराजा जे बदिरां नई हुकूमत जारी कया हुआ। पुलिस जे टोले खे घर में घिड़ंदे ई चिंगलान इंस्पेक्टर खे सुञाणे वरितो। उहो साॻियो ई आफ़ीमी अखियुनि वारो जंहिं 14 साल अॻु हिन साॻी जाइ ते हमिलो कयो हो। डॉक्टर चंग खे गिरफ़्तार कयो वियो ऐं जॾहिं खेसि ॿाहिरि वठी वञी रहिया हुआ तॾहिं हुन फ़क़ति हिकु नज़र धीउ ॾांहुं ॾिसंदे चयो, चिंगलान, घबराइजि न। चिंगलान जो हुनजो मतिलबु सम्झी वई। पिणस खे हुकुम ॾेई रहियो हो त उतर जे इनकलाबी साथियुनि सां मिली वञे ऐं उन ई राति ई हू उतां ग़ाइबु थी वई। ॿिए ॾींहुं डॉक्टर चंग खे गद्दारी जे ॾोह में ई ॿियनि 25 साथियुनि सां गॾु गोली हई वई। माउ जो मौत, पीउ जो क़त्ल, घर जो छिनजणु, कॉलेज जी पढ़ाई जो बंदि थियणु, चिंगलान जी दिलि में केतिरा नवां ऐं पुराणा घाव हुआ। हुनजो ख़्यालु हो त उतर में पहुची कुझु घड़ियूं आराम सां गुज़ारियां, पर जीअं अञा हुन फ़ौजी अस्पताल में हिकु नर्स जो कमु मस शुरू कयो हो त मरकज़ी हुकूमत जी फ़ौजुनि हमलो करे ॾिनो। इनकलाबी चइनी तरफ़नि खां घेरिजी विया। हाणे हिननि जे अॻियां फ़क़ति 2 रस्ता हुआ, या त शिकस्त क़बूल कनि या त रातो राति ऊचनि पहाड़नि तां लही उतर तरफ़ वधी तमामु घणो परे पहाड़नि में नए सिर पंहिंजूं हारियुनि ऐं मज़दूरनि जो राज क़ाइमु कनि। संदन फ़ौज जे कमांडर कूच जो हुकुम ॾिनो ऐं ऊंधा ई राति में ही मुख़्तसिर क़ाफ़िलो रवानो थियो। ही माण्हू खाना बदोशी न हुआ ऐं न फ़क़ति पंहिंजा घर ॿार कंधनि ते खयों पहाड़नि, नदियुनि, रेगिस्ताननि, जंगलनि ऐं मैदाननि खे पार कंदा वञी रहिया हुआ। रस्तनि ते मथनि छा कुझु गुज़री, बुख, उञ, बीमारियूं, दुश्मन जी फ़ौज जा हमलनि ते हमला, हवाई जहाज़नि जी बमबाज़ी, केतिरनि ई राह वींदे पंहिंजे नेक मक़सद में प्यारियूं हयातियूं खिलंदे क़ुर्बान कयूं। बाक़ी जेकी कुझु बचा से तकलीफ़ुनि खे सहंदे सहंदे कंडा थी विया। हींअर नर्स जी हैसियत में चिंगलान खे पंहिंजी डॉक्टरी जो थेलो हर वक़्तु हथ में ई खणणो पियो। हुनजी अखियुनि में एतिरो दर्द ऐं दुख, बीमारी ऐं लाचारी थे ॾिठी जो संदसि चहिरे तां ई न बल्कि अखियुनि मां हमेशह मुर्क मोकिलाईंदी रही। जुअन खां तंग अची हुन पंहिंजा कारा चमकंदड़ वार छोकिरनि वांगुरु नंढा कराए छॾिया। जॾहिं हुनजा सभु कपिड़ा फाटी विया तॾहिं हुन बि फ़ौजी सिपाहियुनि वारी ड्रेस पाती। सॼो सियारो हिक ई कपह भरियल कोट में गुज़ारियईं। उन खे पाए सुम्हंदी हुई। सफ़र जे दौरान उनखे कॾहिं बि विहंजण जो मौक़ो न मिलियो। आख़िर हिकु ॾींहुं हू येनॉन पहुची विया।
ही जॻह एतिरो परे ऐं दुश्मन जे विच में हुई जो दुश्मन जे हमले खां बचियल हुई। आसपास जे ॻोठनि वारा बि इनकलाबियुनि जा मददगार हुआ। इनकलाबी फ़ौजुनि लॾे लाहिण जो फ़ैसिलो कयो। हिते रहण जूं जायूं न हुयूं, इन करे दफ़्तर, इस्पताल ऐं सुम्हण जा कमरा जबलनि जी ग़ारुनि में खोटे बनाया विया। केतिरनि महीननि खां पोइ चिंगलान हिकु ॾींहुं आईनो ॾिठो। कंहिं वक़्त लाइ त पंहिंजो चहिरो सुञाणण हुन लाइ मुश्किल थी वियो। चिंगलान हींअर कमु करण जी हिकु मशीन बणिजी वई हुई। हुनखे ईअं मालूम थींदो हो त हिन ॾुख ऐं नाइंसाफ़ी जी दुनिया में मोहबत, निज़ाकत, सींगार, सैर ऐं तफ़रीह लाइ वक़्तु न आहे। न जॻह, ॾींहं, हफ़्ता, महीना, साल गुज़री विया, ॾुकार पिया, दरियाउनि में सैलाब आया, जापानी हमला थिया। अध खां वधीक मुल्क त जापानी साम्राज्यनि जो कब्ज़ो थी वियो। मरकज़ी सरकार खां मजबूर थी इनकलाबियुनि सां ठाह करणो पियो त जीअं सारो मुल्क हिक ई ग़ैर मुल्की दुश्मन जो मुक़ाबिलो कजे। घमसान जी जंग लॻी। इनकलाबी गोरिला दस्तनि केतिरा ई दुश्मन मारिया। जापानियुनि खां केतिरो ई जंग जो सामान फुरे मथनि इस्तेमालु कयो वियो। ॿी जंग शुरू थी वई। अवाम जो गॾियल मोर्चो क़ाइमु थी वियो। सारी दुनिया चीनी कारनामनि खां गूंजी उथी। चिंगलान पंहिंजे इस्पताल में उन्हनि बहादुरनि जी मरहम पटी कंदी रही, पर संदसि चहिरे ते कॾहिं मुर्क नज़र न आई। पोड़ो डॉक्टर कॾहिं कॾहिं खेसि खिली चवंदो हो, चिंगलान, तूं त जवानी में ई पोड़ी थी वई आहीं। हू हमेशह ख़ामोश रहंदी हुई। संदसि अखियुनि जे अॻियां संदसि माउ, पीउ ऐं ॿियनि केतिरनि साथियुनि जा मुर्दा चहिरा घुमंदा रहंदा हुआ। हिकु ॾींहुं जीअं हू कम ते वई त पोड़े डॉक्टर फ़ाहन जी जाइ ते हिकु सांवरो अणवाक़ुफ़ डॉक्टर वेठो हो। डॉक्टर फ़ाहन किथे आहे? चिंगलान चीनी ज़ुबान में चयो। अजनबी अंग्रेज़ी में जवाबु ॾिनो, माफ़ु कजो, मां अञा चीनी सम्झी नथो सघां। चिंगलान पंहिंजो सुवालु अंग्रेज़ी में कयो। ओह डॉक्टर फ़ाहन, नौजवान जवाबु ॾिनो, 2 सालनि ताईं राति ॾींहुं कमु करण ऐं पीड़ी सबबु कुझु ॾींहुं आराम वठणु घुरे थो। मां हुनजी जाइ ते कमु कंदसि जेकॾहिं अव्हांखे को एतिराज़ु न हुजे। चवंदे हुन मुर्की ॾिनो। संदसि सांवरे चहिरे ते मोतियुनि जहिड़ा सफ़ेद ॾंद चमकणु लॻा। मूंखे कहिड़ो एतिराज़ु थी सघे थो? ईअं चई चिंगलान पंहिंजे कम में मशग़ूल थी वई। 7 साल लगातार कमु करण खां पोइ चिंग नर्सिंग जे कम में ॾाढी भड़ थी चुकी हुई। हिकु ॾींहुं डॉक्टर खे चवणु लॻो, शाबाश छोकिरा, तूं त ॾाढो होशियारु थो मालूम थी। भला चीनी छोकिरियूं नर्सिंग जो कमु करणु पसंदि नथियूं कनि थियूं। हिकु मां ई अव्हां जे अॻियां मौजूदु आहियां। तूं त छोकिरो आहीं। ईअं चवंदे हुन ज़ोर सां खिली ॾिनो। भेण, तूं जे छोकिरी आहीं त मां वॾो बेवकूफ़ आहियां। सुबुह खां वठी मां तोखे छोकिरो सम्झी रहियो आहियां। भला ही वार, ही कपिड़ा, चीनी छोकिरियूं त अहिड़ा कपिड़ा कोन पाईंदियूं आहिनि। न, रेशमी कोट बि पाईंदियूं आहिनि। उहे छोकिरियूं जिन जा पीउ माउ जापानी फैशन जा पठू ऐं दलाल आहिनि ऐं उहे अञा ताईं बि हांगकांग में मौजू माणे रहिया आहिनि। इन ते हुन अजनबी डॉक्टर चयो, माफ़ु कजो, दरअसल हक़ीक़त इहा आहे त मां बिल्कुलु नओं माण्हू आहियां। हिंदुस्तान खां हाणे आयो आहियां। तव्हां ॿुधो हूंदो त हिंदुस्तान खां ताज़ो हिकु डॉक्टरनि जो वफ़द आयल आहे। हिंदुस्तान दुनिया जे नक्शे ते हिकु सुर्ख़ टिको, जाग्राफ़ी जे किताब में हिकु सबक़ु। कैंटीन ऐं हांगकांग में ॾाढ़ी वारा सिख, पुलिस जा सिपाही उन ज़माने में आम चीनी हिंदुस्तानी जे बारे में इन खां वधीक कुझु बि न ॼाणंदा हुआ ऐं न वरी का ॿी दिलचस्पी रखंदा हुआ। मगर चिंगलान जॾहिं बि हिंदुस्तान जो नालो ॿुधंदी हुई त संदसि यादि में उथल पुथल अची वेंदी हुई ऐं ईअं महसूसु थींदो हो त हिकु रेशमी तार हुन ई हिंदुस्तान विच में ॿधलु आहे, जेका कोरीड़े जे ॼार वांगुरु निहायत नाज़ुक ऐं सनी ऐं जंहिंखे केतिरनि कोशिशुनि बावजूदि हू टोड़े नथे सघे। हुन पंहिंजे पीउ खां ॿुधो हो त सवें साल अॻु संदसि वॾनि मां हिकु हिंदुस्तान वियो हो ऐं उते हुन हिकु हिंदुस्तानी छोकिरी सां शादी कई हुई। हुन भारतीय चिंगू जो ज़िक्र कयो हो ऐं हीउ बि ॿुधायो हुयईं त जेकॾहिं कंहिं बि वक़्तु को इनकलाब आयो त भारती चांवरनि वारी ज़मीन खे ज़मींदारनि जे कब्ज़े मां फुरियो वेंदो। 1300 सालनि में मोहबत जी तार छिकबे एतिरो त बारीक़ थी वई जो ॾिसण में न थे आई। चिंगलान जे चीनी खून में शायदि हिकु बूंद खां बि घटि हिंदुस्तानी खून हूंदो।
इन हूंदे बि हिंदुस्तान जो नालो ॿुधंदे हिकु उहा बूंद अॼु बि हुनजे खून में ज़िलज़िलो मचाए ॾींदी हुई। हिंदुस्तानी डॉक्टर जॾहिं खेसि ॿुधायो हो त आउं हिंदुस्तान खां आयो आहियां त उन वक़्तु ई चिंगलान जे रत में हिंदुस्तानी खून जे क़तरे एतिरो जो जोश खाधो जो संदसि गलनि ते हाणे सुर्खी डोड़ी वई। छो? हिंदुस्तान जो नालो ॿुधंदे तूं हैरत में अची वहीं? न, मां सोचे रही हुयसि त मां बि हिंदुस्तान खां आई आहियां। तूं? हुन सम्झो शायदि चीनी छोकिरी मज़ाक थी करे। हाओ, मां। ऐं नामालूम केतिरनि सालनि खां पोइ चिंगलान चाहियो त कंहिंसां ॻाल्हि ॿोल करे ऐं उनखे पंहिंजे ख़ानदान जी अजीब कहाणी ॿुधाए। मौक़ो मिलंदे ई हुन अजनबी डॉक्टर खे पंहिंजे पीउ, पंहिंजी माउ, डॉक्टर सनियात सैन ऐं हुनजे इनकलाबी साथियुनि जे बारे में जो कुझु यादि हो सो ॿुधायो ऐं पंहिंजे बुज़ुर्ग भारती चिंगू जे बारे में, भारती चांवरनि जी ज़मीन जे बारे में। इन ते हिंदुस्तानी डॉक्टर चवणु लॻो, तॾहिं त तुंहिंजो ई मुंहिंजो झूनो तालुक़ु आहे। मिलाए हथ, मुंहिंजो नालो द्वारका आहे, मुंहिंजो नालो चिंगलान आहे। हथ मिलाईंदे ई चिंगलान खे ईअं महसूसु थियो त हीउ ॿिनि हथनि जो मिलणु न आहे, बल्कि ॿिनि विछड़ियल मुल्कनि जो मेलाप आहे जेके हिक ॿिए जे दुख दर्द में हिसे वठण जो ऐलान करे रहिया आहिनि। ॿ पुराणियूं तहज़ीबूं ॻले मिली रहियूं आहिनि त रत रत खे सुञाणे मोहबत जे आवाज़ में पुकारे रहियो आहे। द्वारका जी मुल्क में उहा रोशनी गर्मी हुई जंहिं थोरनि ई महीननि में चिंग जे शींहं जहिड़े मज़बूत दिलि खे पिघराए विधो। हुन सोचियो त जेकॾहिं हिंदुस्तानी डॉक्टर 10,000 मीलनि जो सफ़र करे पंहिंजे चीनी भाइरनि जी मदद करे सघे थो त पोइ हीअ मुंहिंजा आज़ादी इनकलाब जा ख्वाब कीअं न सचा थींदा। इंसानियत मुअल न आहे, हू अॼु बि ज़िंदा आहे। ईअं सोचींदे सोचींदे हुनजे दिलि ऐं दिमाग़ तां नाउमीदी लाचारी जा कारा ककर हमेशह लाइ छिड़ विछड़ थी विया। चइनि सालनि जी उमिरि खां माउ जे ख़ौफ़नाक मौत सबबि हमेशह लाइ मिटिजी वियल मुल्क संदसि चपनि ते ॿीहर ज़ाहिर थी। जंग जे वक़्त में ई द्वारका ऐं चिंगलान जी शादी थी वई। न हिंदुस्तानी शिरनायूं वॻियूं, न चीनी बाजा, न की घोट जे मथे ते मोड़ ॿधा विया, न की कुंवारी डोली में सवार थी जापानी बमबाज़नि जो शैतानी खेल। राति जे वक़्त में फाटंदड़ गोलनि जे हिबतनाक आतिशबाज़ी ऐं छिनल फाटल ड्रेस जो गंदो मेरो कपिड़नि जो वॻो ऐं पंहिंजनि साथियुनि जी नेक तमन्नाउनि जा गुल, अहिड़ी रीति द्वारका ऐं चिंगलान हमेशह लाइ हिक ॿिए जा थी विया। साल जे गुज़रंदे ई संदन मोहबत समरावर थी। चिंग द्वारका खे चवणु लॻी, मां हिन जो नालो भारती चिंगू रखंदसि, पंहिंजे उन बुज़ुर्ग जी यादि में जेको 1500 साल अॻे अव्हां जे मुल्क में पैदा थियो हो। भारती चिंगू निहायत ख़ूबसूरत हो, रंग माउ जहिड़ो होसि ऐं अखियूं पीउ जहिड़ियूं, जिन में हिंदुस्तान जी ख़ुशी बि हुई ऐं चीन जी बर्बादी बि। हू न रुॻो पीउ माउ जी अखियुनि जो तारो बल्कि सॼी इनकलाबी पार्टी जो लालिलो हो। जॾहिं बि कंहिं वक़्तु दुश्मन जो हमिलो थींदो हो त हर हिकु आफ़ीसर सिपाही खे पहिरियों चिंगू जे बचाइण जी ॻणिती हूंदी हुई। कुझु ई महीननि में हू अहिड़ो त अकुलमंद थियो जो कंहिं वक़्तु रोअंदे को चवंदो होसि, चिंगू न रोए, दुश्मन जा हवाई जहाज़ अची रहिया आहिनि, त हू हिकदमि रोअणु छॾे ॾींदो हो। जंहिं ॾींहुं चिंगू पूरे 1 साल जो थियो उन ॾींहुं हिकु ज़बरदस्त हवाई हमिलो थी रहियो हो। द्वारका खेसि प्यारु कंदे ई डॉक्टर फाहन जी बेवाह ज़ाल जे हवाले कंदे ॿई ॼणा कम ते हलिया विया। उन ॾींहुं सभई ज़ख़्मी अस्पताल वञी रहिया हुआ। सॼी राति द्वारका केतिरा ई ऑपरेशन कया ऐं चिंगलान साणसि गॾोगॾु नर्सिंग जो कमु कंदी रही। सुबुह थींदे इहो कमु ख़तमु करे पंहिंजे गार ॾांहुं ईंदे द्वारका चवणु लॻो, चिंगलान, हींअर त सुम्हण खे दिलि ई नथी चवे। अॼु त पहाड़ जी चोटी ते निकिरंदड़ सिज खे ॾिसूं। चिंगलान आसमान न ॾिठो। आस्ते आस्ते ऊंदहि ग़ाइब थी रही हुई। चिंग चवणु लॻी, चङो हल, हींअर त हमले जो को बि ख़ौफ़ कोन्हे। पहाड़ जी चोटी ते चढ़ी गाह ते वेही रहिया। भरिसां हिकु आबशार, पहाड़ी आबशार हो, जंहिंजे वसीले आवाज़ सां गॾु झंगली गुलनि ऐं गाह जी ख़ुशबू खां फ़िज़ा मुअतर हुई। पहाड़नि जे पुठियां ॾेखारींदड़ रोशनी सिज जे उभरण जी ख़बर ॾेई रही हुई ऐं साम्हूं ॻोठाणनि जी झूपड़ियुनि मां दूंहां निकिरी रहिया हुआ।
चिंग जे मथे खे पंहिंजी झोली में रखंदे द्वारका चवण लॻो, ज़िंदगी केॾी न ख़ूबसूरत आहे। चिंगलान हिकु अहिड़ो थधो साहु खंयो जंहिंमें हाल जे सुखनि सां गॾोगॾु गुज़िरियल वक़्त जे ॾुखनि जी उदासी बि शामिल हुई। चवण लॻी, हा द्वारका, ज़िंदगी निहायत ख़ूबसूरत आहे जेकॾहिं झंग न हुजे, ज़ुल्म न हुजे ऐं बेइंसाफ़ी न हुजे। द्वारका चिंगलान जी अखियुनि सां अखियूं मिलाईंदे चवण लॻो, तूं केॾी न चङी आहीं चिंगलान, ॼाणी थी त हिन ख़ूबसूरत मंज़र में तूं मूंखे केतिरी ख़ूबसूरत थी लॻी। मूंखे ईअं थो महसूसु थिए त तोखां सवाइ ही कुदरत जी ख़ूबसूरती बि बेकार हुजे हा। न गुलनि में ख़ुशबू हुजे हा, न मंज़र में कशिश। तूं न हुजीं त जेकर ही रोशनी ई न हुजे। चिंगलान द्वारका जा मुंहं तां वार हटाईंदे चयो, हिकु ॻाल्हि वाक़ई अव्हांजो चवणु दुरुस्त आहे। आउं जंहिंजी औलाद आहियां उहो 1500 वरह अॻु अव्हां जे मुल्क में वियो हो। निहायत आला दर्जे जो मुसविर हो। हिकु भॻत उन जी ज़िंदगी जा हालात लिखिया आहिनि, जे कंहिं वक़्तु ज़रूरु पढ़िजो। उन में लिखियलु आहे त चिंगलान चवंदो हो त कुदरत जी ख़ूबसूरती इंसान खां सवाइ न रुॻो अधूरी आहे पर बेजान बि आहे। इंसान ई आहे जेको फितरत में जान विझे थो ऐं संदसि सारी ख़ूबसूरती खे मुकमिल करे थो। तूं त केतिरी न सम्झदार आहीं चिंगलान, मूं त घणो ई तो वटां पिरायो आहे। ॼाणी थी त जॾहिं आउं हिते आयो हुअसि त फ़क़ति हिकु रांदीगर हुअसि। जंग, अमुन, आज़ादी, इनकलाब, इन्हनि चीज़नि खे जो हाणे सम्झणु लॻो आहियां सो फ़क़ति तुंहिंजे ई करे। आउं बि अव्हां खां अॻु हिकु मशीन वांगुरु हुयसि, जा कमु त करे सघी थे पर सोचे नथी सघी। सच त मूंखे तो ई ज़िंदा कयो आहे द्वारका। ऐं ईअं चुपचाप हू हिकु ॿिए ॾे निहारण लॻा। काइनात ख़ामोश हुई। बर्फ़ां आबशारनि जे किरंदड़ पाणी जो दिलि विंदराईंदड़ आवाज़ अची रहियो हो। सिज जा किरणा पहाड़ जी चोटियुनि खे चुमी रहिया हुआ। हेठां वादी में सरसब्ज़ खेत अखियुनि खे सुरूर बख़्शे रहिया हुआ। ज़िंदगी झूपड़ियुनि जी चुल्हुनि मां दूंहों बणिजी आसमान जे तरफ़ उॾामी रही हुई। दुनिया ख़ामोश हुई ऐं हिननि ॿिनि मोहबत कंदड़नि खे ॾिसी खिली रही हुई। जंग जा देवता ॿिनि प्रेमियुनि खे ख़ुशि ॾिसी किथे था ख़ामोश रहनि। परे खां हिकु भूं भूं जो आवाज़ु आयो, जीअं को ज़हरीलो मखो हुजे। आवाज़ु जीअं पोइ तीअं वेझो पवंदो वियो। उन वक़्तु चिंगलान ऐं द्वारका हिक ॿिए जी मोहबत में ग़र्क़ हुआ, गुलनि जी ख़ुशबू खां मस्त हुआ, आबशारनि जे सुरीले आवाज़ में मगन ऐं मौत खां बेख़बर। मौत जो किरंदड़ बम बिजली जी सूरत में तेज़ रफ़्तारी सां ॾांहुं अची रहियो हो। मौत जा देवता उन नंढड़े इंसानी चिराग खे उजाए न सघिया जेको द्वारका ऐं चिंगलान जी मोहबत में ॿारियो वियो हो। हिन अथाह मोहबत जी जोड़ी जी आख़िरी निशानी चिंगू ज़िंदा रहिजी वियो। हू अॼु बि ज़िंदा आहे ऐं जेसीं ताईं हू ज़िंदा आहे तेसीं द्वारका ऐं चिंग ज़िंदा आहिनि। चांग चंग ऐं राधा ज़िंदा आहिनि। हिननि जी मोहबत ज़िंदा आहे। चीन ऐं हिंदुस्तान जो तालुक़ु ज़िंदा आहे। हिन वक़्तु जॾहिं चीनी अवाम न रुॻो साम्राज्यनि खां बल्कि ज़ालिम ज़मींदारनि, जागीरदारनि, शाहूकारनि ऐं आफ़ीमी अखियुनि ऐं ज़र्द ॾंदनि वारनि पुलिस वारनि जी बेरहम आफ़ीसरनि खां, बुख बेरोज़गारी मर्ज़ ऐं मुसीबत खां हमेशह लाइ आज़ादु थी विया आहिनि। सभई ज़मीनूं हारियुनि में विरहायूं वयूं आहिनि। उत्तर ओभर चीन जे हिकु ॻोठड़े में उहो नंढिड़ो चंगू हिकु इज्तिमाही फारम ते पंहिंजे सभिनी ॻोठ वारनि सां गॾिजी कमु करे थो। अॼु बि उहे भारती चांवर न रुॻो पंहिंजे मुल्क बल्कि दुनिया जे केतिरनि मुल्कनि में लखा ग़रीबनि जो पेट भरिनि था। जे अॼु खां 1500 साल अॻु चांग चंग मरण वक़्तु चीन खे मोकिलिया हुआ। अॼु जॾहिं हर रोज़ु शाम जो भारती चंगू ॿियो स्कूल में पढ़णु वञे थो तॾहिं जाग्राफ़ी जे सबक़ में भारत जो ज़िक्र ईंदे ई संदसि चहिरे ते ख़ुशी जी लहर अची थी वञे ऐं बेइख़्तियार संदसि ज़ुबान मां ही जुमिलो निकिरी थो वञे, मुंहिंजे पीउ जा मुल्क। हिकु ॾींहुं स्कूल जे रेडे ते भारत जे ॾुकार जो ॿुधंदे संदसि अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। उन राति हुन मानी बि न खाधी। ॿिए ॾींहुं खेत ते खेसि पंहिंजे हिसे जो अनु मिलियो जेको हुन धार करे रखी छॾियो हो।
शाम जो पढ़ाई ख़त्म थींदे ई सिधो उस्ताद वटि हलियो वियो ऐं चवणु लॻो, उस्ताद साहब, जेकॾहिं कंहिंजो पीउ बुख मरी रहियो हुजे त पुटु कहिड़ी रीति पेट भरे खाई सघे थो? उस्ताद जवाब में फ़क़ति एतिरो चयसि, हिकु दोस्त खे बुखियो ॾिसी ॿिए दोस्त खे कॾहिं बि आराम न ईंदो। इन्ही करे केतिरा जहाज़ चांवरनि जा भारत खे मोकिलिया वञनि पिया। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरो हारी पंहिंजे कुल्हनि ते हर खयों ॿनिन ॾांहुं वञी रहिया हुआ। हिन ॾिठो त भारती चिंगू ॿियो मथे ते हिकु ॻूण खयों तकिड़ो तकिड़ो रेलवे स्टेशन ॾांहुं वञी रहियो हो। भारती चिंगू, केॾांहुं वञी रहियो आहीं? उन छोकिरे, जंहिंजो रंग पंहिंजी माउ वांगुरु ज़र्द ऐं अखियूं पीउ वांगुरु वॾियूं ऐं कारियूं हुयूं, चवणु लॻो, मां पंहिंजे पीउ खे खाधो खाराइणु वञी रहियो आहियां। उते अची चीनी दाणो चवणु लॻो, दोस्तो, मुंहिंजी कहाणी पूरी थी, हाणे रूसी दाणे जो वारो आहे। नोट: हीअ आखाणी फिल्म जी सूरत में डॉक्टर कोटन्स्की अमर कहानी में ॾेखारियल आहे। हीअ फिल्म निहायत मालूमात ख़ेज़ ऐं ॾिसण जहिड़ी आहे।